अस्सलाम वालेकुम। असां पोइ गुज़िरियल जेको आहे वीडियो में अंग्रेज़ी ग्रामर जो हिकिड़ो ओवरव्यू वरितोसीं, जंहिंमें मां शुरू खां वठी करे आख़िर ताईं ऐं थोरनि लफ़्ज़नि में इंग्लिश ग्रामर खे डिफाइन कयो। अॼु खां असां हिकिड़ो प्रॉपर इंग्लिश ग्रामर खे सिखण जी कोशिशि कयूं था, शुरू था कयूं। वर्ब में जॾहिं असां पढ़ियोसीं, अच्छा मां शुरूआति कंदुसि वर्ब खां। हाणे वर्ब खां छो शुरूआति? छो त असां अगरि सिंधी में ॾिसंदा आहियूं त अलिफ बे सिखंदा आहियूं, उन खां पोइ नंढा नंढा ज़ेरा ज़बरा जेके हूंदा आहिनि, इहे जोड़ करणु सिखंदा आहियूं, को वर्ड सिखंदा आहियूं, खे ज़बर ख, टे ज़बर ट, ईअं नंढा नंढा वर्ड ठाहींदा आहियूं। उन खां पोइ असां ईंदा आहियूं जुमिलनि ठाहिण ते। मिसाल खट, हीअ खट आहे, जीअं चवंदा आहियूं। त साॻिए तरीक़े सां असां अंग्रेज़ी में बि ABC सिखी चुका आहियूं, ईअं सम्झो हर कोई सिखी चुको हूंदो। ऐं उन खां बाद में वर्डनि जी बि हर कंहिंखे ख़बर आहे, वर्ड बि वोकेबलरी सना सुका वर्ड सभिनी खे अचनि था। उन खां पोइ असां हाणे अचूं था जुमिलनि सिखण ते। जुमिलनि में असां वर्ब खां शुरू कंदासीं, त जीअं असां नंढा नंढा जुमिलनि खां शुरू कयूं ऐं अॻिते कॉम्प्लेक्स जुमिलनि ॾांहुं, वॾनि वॾनि जुमिलनि ॾांहुं होरिया होरिया वधंदा वेंदासीं। मां ॿुधायो त वर्ब जेका आहिनि टिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो वर्ब टू बी हूंदो आहे, ॿियो वर्ब टू हैव हूंदो आहे, टियों एक्शन वर्ब हूंदो आहे। हाणे हीअ ईअं सम्झो वर्ब जी फैमिली आहे। उन में वर्ब टू बी आहे, वर्ब टू हैव बि आहे, एक्शन वर्ब बि आहे। हाणे जेको वर्ब टू बी आहे उहे असांखे हालत ऐं मौजूदगी ॾेखारींदो आहे जुमिले में। मिसाल असां वरितासीं, अच्छा मिसालनि खां पहिरियां मां हेॾे अचां। वर्ब टू बी छा ॾेखारींदो? कंहिं बि जुमिले में कंहिं माण्हूअ जी या कंहिं सब्जेक्ट जी हालत या उन जी मौजूदगी, त उहो किथे आहे। वर्ब टू हैव ॾेखारींदो आहे मिल्कियत, पोज़ेशन, यानी कंहिंखे का शइ हुजणु। ऐं एक्शन वर्ब ॾेखारींदो आहे कमु, लिखणु थी वियो, पढ़णु थी वियो, घुमणु थी वियो, फिरणु थी वियो, खाइणु थी वियो, जेके बि कुझु कम आहिनि असां परफॉर्म कंदा, उहे सॼा एक्शन वर्ब में ईंदा। हाणे जुमिला बि असांजो पहिरियों टारगेट इहो हूंदो त जुमिलो सुञाणियो त इहे वर्ब कहिड़े सां तालुक़ु रखे थो। उन खां पोइ उन वर्ब खे फॉलो करे, उन जा जेके रूल्स ऐं रेगुलेशन्स उन्हनि खे फॉलो करे असां हिकिड़ा जुमिला ठाहींदासीं। त वर्ब टू बी खां अॼु असां शुरूआति कयूं था। ये साॻियो हिते मां वर्ब लिखां थो। वर्ब हिते वर्ब टू बी लिखियुमि, वर्ब टू बी, वर्ब टू हैव, एक्शन वर्ब। एक्शन वर्ब ॾे सभई कम आहिनि, हिते पोज़ेशन आहे, हिते ॿ शयूं आहिनि। हाणे असां हिन खे डिटेल में पढ़ंदासीं। यानी हीअ ॿ शयूं छा ॾेखारींदो आहे? हिकु ॾेखारींदो आहे हालत, ॿियो ॾेखारींदो आहे मौजूदगी। हाणे हालत जा ॿ टे जुमिला ॾिसूं। मिसाल, असलम ग़रीब छोकिरो आहे, ये हालत आहे। हालत खे अंग्रेज़ी में चइबो स्टेट, मौजूदगी खे एग्ज़िस्टेंस। हाणे मौजूदगी जो जुमिलो ॾिसूं। मिसाल, असलम कराची में आहे। ठीकु आहे, हिन जे जुमिलनि जी अॻिते हलंदासीं। हाणे असां हिन वर्ब टू बी खे वरी अञा टिनि हिसनि में विरहाईंदासीं। हिकिड़ो कंदासीं प्रेज़ेंट, प्रेज़ेंट वर्ब टू बी। ॿियो थी वेंदो पास्ट वर्ब टू बी, ऐं टियों थी वेंदो फ्यूचर वर्ब टू बी। हाणे इहे टे जेके आहिनि उनजा ज़मानत थी विया, ईअं सम्झो प्रेज़ेंट हलंदड़, पास्ट गुज़िरियल, फ्यूचर जेको आहे ईंदड़ वक़्त जी ॻाल्हि। हाणे प्रेज़ेंट में जेके वर्ब टू बी आहिनि, असां पोइ लेक्चर में बि ॿुधायोसीं त उहे आहिनि इज़, एम, आर। पास्ट में आहिनि वाज़, वर। फ्यूचर में आहिनि शल बी ऐं विल बी। हाणे हीअ वर्ब टू बी जी फैमिली आहे। प्रेज़ेंट में इज़, एम, आर, पास्ट में वाज़, वर, फ्यूचर में शल बी ऐं विल बी। हाणे इन्हनि जी मदद सां ई असां नंढा नंढा जुमिला सिखंदासीं। मिसाल, साॻियो ई जुमिलो वठूं था।
असलम ग़रीब छोकिरो आहे। वरी हिते असलम ग़रीब छोकिरो हुयो या हो। हिते मिसाल असलम ग़रीब छोकिरो थींदो माना ग़रीब थींदो अॻिते जी ॻाल्हि आहे। हाणे हिन जा जेके रूल्स आहिनि त पहिरियां असां हाली फ़िलहालु नथा सुञाणियूं त कहिड़ो सब्जेक्ट आहे, कहिड़ो वर्ब आहे, कहिड़ो ऑब्जेक्ट आहे। फ़क़ति पहिरें लफ़्ज़ जी असांखे अंग्रेज़ी रखणी आहे ऐं पहिरियों लफ़्ज़ कहिड़ो हूंदो आहे, उहो सब्जेक्ट ई हूंदो आहे। जेकॾहिं असां ईअं बि न सम्झूं, हिकिड़ो सफ़ा सवली सिंधी में वञूं त हिकिड़े ॿार खे ख़बर न आहे त सब्जेक्ट छा खे चइबो आहे। हाणे उनखे कीअं सम्झाईंदासीं त असां जेकॾहिं चऊं सब्जेक्ट रखो, असां इन ॻाल्हि खे बि माना फ़िलहालु छॾियूं जेकॾहिं त सब्जेक्ट रखो पहिरें लफ़्ज़ जी अंग्रेज़ी। हिते असलम पहिरियों लफ़्ज़ आहे, हिते असां रखंदासीं असलम। पोइ उन फैमिली मां जेको प्रेज़ेंट में हाणे जुमिलो छा जो आहे, वर्ब टू बी प्रेज़ेंट जो आहे ऐं हिन जी फैमिली कहिड़ी आहे, इज़ एम आर। हाणे हिन जा आहिनि त असलम सां गॾु हिन मां वर्ब कहिड़ो ईंदो, इज़ ईंदो, एम ईंदो, आर ईंदो। त असलम सां गॾु इज़ ईंदो, बाक़ी बचो। पोइ असां हिन पोइ खे न ॾींदासीं, हिन जी अंग्रेज़ी इज़ अची वई, ठीकु आहे। बाक़ी हाणे विच में जेका बचियल शइ हूंदी उन खां पोइ माना असां जॾहिं वर्ब रखियोसीं उन खां पोइ विच वारे जेका बि शइ बचियल हूंदी उन जी अंग्रेज़ी रखंदासीं। विच में छा बचियल आहे, ग़रीब छोकिरो। हाणे हिते जेकॾहिं मां ॾियां पुअर बॉय त इहो जुमिलो वरी बि अञा बि ग़लति थींदो, छो त असां इस्म खे माना ख़ाली इस्तेमालु न कंदासीं, उन सां गॾु आर्टिकल इस्तेमालु कंदासीं, या यूज़ कंदासीं, या द यूज़ कंदासीं, या एन इस्तेमालु थींदो। पोइ हीअ थी वेंदो असलम इज़ अ पुअर बॉय। हिते सही थी वियो, असांखे हणी आहे, भले असां जुमिले में हिकु ग़रीब छोकिरो आहे लिखूं या न लिखूं, पर अंग्रेज़ी में उहो असांखे खणंदो। अच्छा, हे असां नथा बि ॾेई सघूं जॾहिं नाउन न हुजे। हाणे मिसाल नाउन छा आहे हिते, इस्म छोकिरो आहे, छोकिरो नालो आहे माण्हूअ जो, ऐं ग़रीब छा आहे, इहा सिफ़त आहे। असां पोएं लेक्चर में ॿुधायोसीं त जेको लफ़्ज़ वज़ाहत कंदो इस्म जी या इस्म जे बारे में कुझु ॿुधाईंदो त उहो सिफ़त बणिजी वेंदो, एडजेक्टिव बणिजी वेंदो। जेकॾहिं जुमिलो हुजे हा असलम ग़रीब आहे, हाणे मां लिखां थो असलम इज़ अ पुअर, त हे जुमिलो वरी ग़लति आहे। छो त जेको आहे इहो आहे आर्टिकल। आर्टिकल कहिड़ा हूंदा आहिनि, हूंदो आहे, एन हूंदो आहे ऐं द हूंदो आहे। इहे टे आहिनि, आर्टिकल सॾिबो आहे इनखे। हाणे इन्हनि मां इहे लॻंदा आहिनि कंहिंसां, इहे लॻंदा आहिनि नाउन सां। हाणे हिते हुयो ग़रीब, ग़रीब त नाउन कोन्हे, त पोइ असां इहो छो आहियूंसीं, इन जे करे इहो ग़लति थी वेंदो। हीअ थी वेंदो असलम इज़ पुअर। जेकॾहिं बॉय हणंदासीं त पोइ इहो जुमिलो सही थी वेंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त इज़ कंहिंसां लॻंदो, एम कंहिंसां लॻंदो, आर कंहिंसां लॻंदो। इहे असां हिते ॾिसूं था। मिसाल आया यानी मां या मूं। अच्छा हिकिड़ो मिंट, अञा बि हेॾे लिखियलु आहे, हेॾे असां ॾिसूं। सही आहे, आय मां या मूं, यू तूं या तव्हां, वी असीं या असां, ही हू पर मर्द, शी हूअ ही औरत, इट इहो या इन, दे माना उहे या उन्हनि। हाणे जॾहिं असां ईंदासीं हिन ते इज़ एम आर ते, एम त ईंदी आय सां गॾु, आय सां गॾु छा ईंदी, मां सां गॾु एम ईंदी, ठीकु आहे। ऐं इज़ ईंदी आहे ही, शी, इट ऐं नालो। नालो पर अकेलो हुजे, घणा नाला न हुजनि, सिंगल हुजे नालो, इन्हनि सां ईंदी इज़। बाक़ी ॿियनि सां आर। आर कहिड़ा कहिड़ा बचा, वी बचो, यू बचो, दे बचो, ऐं नेम्स हुजनि, जॾहिं घणा नाला हुजनि त पोइ उन्हनि सां गॾु आर लॻंदी। हाणे हिते अचूं, ॿ टे जुमिला असां ॿिया बि अहिड़ा ठाहियूं।
अच्छा, हिन खे ई जुमिले खे जेकॾहिं असां पास्ट में वठी वञूं ऐं वाज़ ऐं वर जो बि ॾिसी छॾियऊं त वाज़ कंहिंसां लॻंदो, वर कंहिंसां लॻंदो। हाणे जंहिं जंहिं सां इज़ लॻे थो उन सां गॾु वाज़ लॻंदो, माना वाज़ कंहिंसां लॻंदो, इज़ सां, ही सां, शी सां, इट सां, नालो पर अकेलो, इन सां गॾु वाज़ लॻंदो। ऐं आए सां बि वाज़ लॻंदो, आए सां गॾु बि वाज़ लॻंदो ऐं बाक़ी ॿियनि सां वर लॻंदो। हाणे हिते असलम आहे, हिते पहिरियों लफ़्ज़ु छा आहे, असलम आहे, यानी असांजे पहिरीं लफ़्ज़ु इहो असांजो सब्जेक्ट बि आहे। त असलम सां गॾु असां चयोसीं नालो पर अकेलो हूंदो त उन सां गॾु वाज़ लॻंदो। असलम वाज़ अ पुअर बॉय। हाणे हीउ जुमिलो असांजो थी वेंदो सही, हे पास्ट में थींदो। असलम ग़रीब छोकिरो थींदो। हाणे हिते शल जेका आहे उहा ईंदी सिर्फ़ु आए ऐं वी सां, बाक़ी ॿियनि सां विल ईंदी। असलम विल बी अ पुअर बॉय। हाणे हीउ जुमिलो असांजो हिते थी वियो। सफ़ा सवली आहे, सिर्फ़ु सम्झणो आहे त पहिरियां त सुञाणो आहे त वर्ब टू बी जो जुमिलो आहे, वर्ब टू हैव जो आहे या एक्शन वर्ब जो आहे। उन खां पोइ हीअ फैमिली उन्हनि जी जेका आहे न असां यादि करणी आहे। वर्ब टू बी आहे त ॻाल्हि जेकॾहिं हाणे जी आहे, प्रेज़ेंट टाइम जी आहे, त उनजी फैमिली आहे इज़, एम, आर। जेकॾहिं ॻाल्हि आहे पास्ट जी त उनजी फैमिली आहे वाज़ ऐं वर। जेकॾहिं ॻाल्हि आहे फ्यूचर जी त उनजी आहे विल बी आहे ऐं शल बी आहे। हाणे हिकिड़ो थोरो स्टेप असां अॻिते था हलूं, बसि सिर्फ़ु वर्ब चेंज थींदो वेंदो ॻाल्हि जे हिसाब सां। ॻाल्हि गुज़िरियल में त वर्ब हू अची वेंदो। मिसाल मां थो चवां, जुमिलो आहे मां, अच्छा, ही मुंहिंजो पीउ आहे। ईंदो पहिरियों ही जी अंग्रेज़ी ही, पोइ खणी ईंदासीं फैमिली मां जेको आहे सो ही सां गॾु इज़ लॻंदो, वर्ब इज़ ईंदो, ही इज़। हाणे विच में छा बची, असां हिन आहे खे बि न ॾिसंदासीं छो त उनजे वर्ब खणी आयासीं, उनजी थी वई, पहिरें जी रखीसीं। बाक़ी बचो विच में मुंहिंजो पीउ, ही इज़, बाक़ी मुंहिंजो पीउ जी अंग्रेज़ी माय फादर। अच्छा, फादर माय न लिखंदासीं, फादर माय। छो त पहिरियां जेको आहे इस्म, पहिरियां ईंदो आहे असांजो नाउन जेको आहे बाद में ईंदो आहे, ऐं पहिरियां जेका आहे उहा असांजी सिफ़त ईंदी आहे। हिते माए जेको आहे हूअं आहे त प्रोनाउन, पर इहा सिफ़त बि बणिजी थी वञे। ही इज़ माए फ्रेंड। हाणे इस्म बाद में आयो, सिफ़त पहिरियां आई, ही थी वेंदो सही। अच्छा, मुंहिंजो दोस्त। हाणे जुमिलनि खे थोरो थोरो वॾो कंदा था हलूं। मुंहिंजो दोस्त हैदराबाद में आहे। मुंहिंजो दोस्त हैदराबाद में आहे। हाणे हिते पहिरियों लफ़्ज़ु मुंहिंजो न आहे, यानी असांजो सब्जेक्ट जेको आहे मुंहिंजो न आहे, उन सां गॾु इस्म बि लॻल आहे, मुंहिंजो दोस्त। ही थी वेंदो असांजो पहिरियों लफ़्ज़ु, यानी कि असांजो सब्जेक्ट। त असां लिखंदासीं माय फ्रेंड। असां पोइ हाणे खणी ईंदासीं फैमिली मां हिकिड़ो, इज़ लॻंदो, एम लॻंदो, आर लॻंदो। हिते लॻंदो नालो आहे, फ्रेंड नालो आहे, ऐं अकेलो नालो आहे त फ्रेंड्स न आहिनि, दोस्त न आहिनि, अकेलो नालो आहे। माय फ्रेंड इज़ आहे। हाणे विच में बचो हैदराबाद में। हाणे इन ते में जी अंग्रेज़ी पहिरियां आणींदासीं, इन हैदराबाद पोइ आणींदासीं। माय फ्रेंड इज़ इन हैदराबाद। मुंहिंजो दोस्त हैदराबाद में हो त पोइ हिते अचे आवाज़। जेकॾहिं मुंहिंजो दोस्त हैदराबाद में, सुभाणे मुंहिंजो दोस्त जेको आहे हैदराबाद में हूंदो, त पोइ हिते अचे आहे माय फ्रेंड विल बी इन हैदराबाद टुमारो, सुभाणे। त हीअ जुमिला ईअं ठहंदा आहिनि। हाणे हिन में असां हिकिड़ो स्टेप अञा अॻिते था हलूं।
त हिन खे सुवाली जुमिलो कीअं बणाइजे। मिसाल, छा तूं हैदराबाद में आहीं। मिसाल, छा तूं हैदराबाद में आहीं। हाणे जेकॾहिं असां हिन खे ॾिसूं त छा कोन्हे, मिसाल हाली सुवाल न आहे, तूं हैदराबाद में आहीं त अंग्रेज़ी कीअं कंदासीं, यू, ऐं यू सां गॾु केरु ईंदो, इज़ ईंदी, एम ईंदी, आर ईंदी। असां पोइ हिते मां ॿुधायोसि त हिते लॻंदी आर। यू आर इन हैदराबाद, तूं हैदराबाद में आहीं। हाणे छा तूं हैदराबाद में आहीं, हाणे सुवालु अची वियो। सुवालु अची वियो त असां हीउ जेको वर्ब टू बी था खणी अचूं, इन खे सिर्फ़ु अॻियां कढींदासीं। आर यू इन हैदराबाद। वरी असां चऊं, नाकारी कयूंसि, तूं हैदराबाद में न आहीं। हाणे यू, पोइ असां पहिरें लफ़्ज़ जी अंग्रेज़ी, उन खां पोइ फैमिली मां जेको आहे उहो खणी वर्ब खणी रखंदासीं, यू आर, पोइ असां हिते नॉट हणंदासीं, यू आर नॉट इन हैदराबाद। ईअं वरी थींदो आहे, छा तूं हैदराबाद में न आहीं। हाणे सुवाली बि थी वियो, नाकारी बि थी वियो, नेगेटिव बि थी वियो। मिसाल, छा तूं हैदराबाद में न आहीं। असां पहिरियां जॾहिं इंट्रागेटिव कयोसीं पे, सवालिया कयोसीं पे जुमिलो, त असां वर्ब खे ॿाहिरि आंदोसीं पे, आर यू। हाणे नॉट असां उते हिन खां पोइ रखंदासीं, आर यू नॉट इन हैदराबाद। हीअ ईअं थी वेंदो। अच्छा, इन खां पोइ असां अञा हिकिड़ो स्टेप वरी अॻिते था हलूं, त अञा जीअं असां थोरो जुमिलनि खे अञा कॉम्प्लेक्स कंदा अचूं। हीअ त सिंपल मां असां हाणे वधंदा था वञूं थोरो अॻिते ॾुखियाई जी तरफ़। हिकिड़ा हूंदा आहिनि WH क्वेश्चन्स, जेके उहे सुवाल जेके छा सां शुरू न थींदा आहिनि, बल्कि उहे थींदा वेयर, किथे, वाट, छा, हाउ, कीअं, वेन, कॾहिं, हू, केरु। हाणे जेकॾहिं अहिड़ा लफ़्ज़ अचनि जुमिलनि में त पोइ असां कीअं कयूं। मिसाल, तूं किथे हुएं। हाणे इहो जुमिलो सुञाणियो, पहिरियां त वर्ब टू बी जो आहे, छो त मौजूदगी ॾेखारे थो, ऐं ॻाल्हि जेका आहे उहा हाणे जी न आहे, प्रेज़ेंट जी न आहे। ॻाल्हि जेका आहे पास्ट जी आहे, त असां फैमिली बि असांजे ज़हन में उहा पास्ट वारी हुजे। पास्ट वारी फैमिली कहिड़ी हिन जी, वाज़ ऐं वर। हाणे हिते सुवालिया लफ़्ज़ अची वियो विच में, किथे, त असां पहिरियां अंग्रेज़ी उन जी रखंदासीं, वेयर। पोइ जेको सुवालु ठाहिण जो तरीक़ो आहे, त पहिरियां असां वर्ब खे खणींदासीं, पोइ असां पहिरियों लफ़्ज़ रखंदासीं, यानी सब्जेक्ट रखंदासीं, उहो साॻियो ई तरीक़ो रहंदो। हाणे हिते कहिड़ो आहे, तूं आहे, सब्जेक्ट असांजो तूं आहे। तूं सां गॾु कहिड़ो लॻंदो, वाज़ लॻंदो, वर लॻंदो। यू सां गॾु असांखे ख़बर आहे त वर लॻंदो आहे, वेयर, वर, यू। तूं किथे हुएं। हाणे जेकॾहिं असां अञा इन खे वधायूं, तूं काल्ह किथे हुएं। हाणे जुमिला वॾा थींदा था अचनि आहिस्ते आहिस्ते, वेयर, वर, यू, यस्टरडे। यस्टरडे माना कल्ह। अच्छा, हाणे कीअं ते ठाहियूं हिकिड़ो, अच्छा छा ते ठाहियूं।
पहिरियां कीअं ते उहे कीअं आहिनि। असां अक्सर ॻाल्हाईंदा आहियूं दादा उहे कीअं आहिनि, भला उहे कीअं हुआ। हाणे कीअं जी पहिरियां असांजो सवाली लफ़्ज़ कहिड़ो आहे, असांजो कीअं आहे। कीअं जी अंग्रेज़ी हाउ। हाणे उहे जी अंग्रेज़ी आहे दे सां गॾु जेको आहे ॻाल्हि आहे असांजी हाणे जी आहे, प्रेज़ेंट जी ॻाल्हि आहे। त फैमिली कहिड़ी ईंदी, इज़ एम आर। त दे सां गॾु लॻंदी आर लॻंदी, हाउ आर दे, उहे कीअं आहिनि। उहे केरु हुआ, मिसाल उहे केरु हुआ, उहे केरु हुआ। हाणे हिते सवालिया लफ़्ज़ कहिड़ो अची वियो, केरु। त असां पहिरियां अंग्रेज़ी उनजी रखंदासीं। केर जी अंग्रेज़ी आहे हू। हाणे उहे माना दे सां गॾु केरु ईंदो, असांजो पास्ट में आहे, जुमिलो आहे पास्ट जो, वाज़ ऐं वर आहे। हू दे सां ईंदो आहे वर, हू वर दे। असां कुझु फ्यूचर जा बि ॾिसूं जुमिला। मिसाल असां अक्सर चवंदा आहियूं त मां ऑफिसर थींदुमि, मां ऑफिसर थींदुमि। असां हाणे हिते ॻाल्हि जेका अची वई फ्यूचर जी अची वई, त फ्यूचर जी फैमिली आहे विल बी ऐं शल बी। त असां आय सां गॾु ईंदी आहे, आय ऐं वी सां छड़ो शल बी ईंदो, बाक़ी ॿियनि सां विल बी ईंदो। आई शल बी एन ऑफिसर। अच्छा एन मां छो चई, छो त ऑफिसर इस्म आहे, ऐं इस्म असां सिखियोसीं त अ लॻंदी आहे, द लॻंदी आहे, एन लॻंदी आहे, उन सां जॾहिं उहो अकेलो ईंदो त आई शल बी एन ऑफिसर, मां ऑफिसर थींदुमि। तूं मुंहिंजो दोस्त थींदे, यू विल बी। हाणे विच में छा बचो, मुंहिंजो दोस्त, माई फ्रेंड, यू विल बी माई फ्रेंड। हे ईअं जुमिला हिन जा वर्ब टू बी जा ठहंदा आहिनि। हाणे असां अञा थोरो कॉम्प्लेक्स ॾे था अचूं, थोरो ॻुझा। मिसाल असां चवंदा आहियूं त असां सूमर खां वठी इस्पताल में आहियूं। मिसाल इस्पताल में आहियूं असां सूमर खां वठी। अच्छा हितां सूमर खां वठी पहिरियां त इन जी छा थींदी, अंग्रेज़ी छा थींदी। इहे जेके वठी हूंदा आहिनि, मिसाल 2 ॾींहंनि खां वठी, 10 ॾींहंनि खां वठी, 5 सालनि खां वठी, हिकिड़ा इहे ई। ॿियो ईंदो आहे उन में इहे ॻणप न हूंदी आहे। मिसाल 2 ॾींहंनि खां, 10 ॾींहंनि खां, 5 ॾींहंनि खां, 3 ॾींहंनि खां, उन में वरी हिकिड़ी पॉइंट ॾसबी आहे। मिसाल सूमर खां वठी, सूमर खां वठी, राति खां वठी, सुबुह खां वठी, 2020 खां वठी। हाणे असां वटि 2 कैटेगरियूं थियूं। हिकिड़ी कैटेगरी में अथव अंग ॾसियल, माना 2 ॾींहंनि खां, 3 ॾींहंनि खां, 5 ॾींहंनि खां ॻणप वारा। ॿिए में वरी पॉइंट ॾसियल आहे। मिसाल सूमर खां, राति खां वठी, सुबुह खां वठी, माना महल बि ॾसियल आहे, या पॉइंट आहे माना 2020 खां वठी। त हिते असांजो इस्तेमालु थींदो फार जो, हिते असांजो इस्तेमालु थींदो सिंस जो। मिसाल 2 ॾींहंनि खां वठी फार 2 डेज़, हिते थींदो फार 2 डेज़ 2 ॾींहंनि खां वठी। 10 ॾींहंनि खां वठी फार 10 डेज़। 5 सालनि खां वठी फार 5 ईयर्स, 5 सालनि खां वठी। हिते सूमर खां वठी सिंस मंडे,
राति खां वठी हाणे जेकॾहिं हिते असांजो हूंदो आहे न त राति माना जेका हाणे गुज़री वई आहे त उते असां हणंदासीं सिंस लास्ट नाइट, लास्ट हणिणो पवंदो असांखे। छड़ो नाइट हणंदासीं त ख़बर न पवंदी त कहिड़ी राति। लास्ट नाइट हणंदासीं त माना जेका गुज़िरियल राति थी वई। सिंस लास्ट नाइट, सुबुह खां वठी सिंस मॉर्निंग, 2020 खां वठी सिंस 2020। हाणे इहा असांखे अंग्रेज़ी अची वई त हाणे असां हुन असली जुमिले ते था अचूं पंहिंजे ते। जुमिलो आहे असां सूमर खां वठी अस्पताल में आहियूं। असां सूमर खां वठी अस्पताल में आहियूं। हाणे जुमिलो सुञाणे थो वर्ब टू बी जो आहे, वर्ब टू हैव जो आहे या एक्शन वर्ब जो आहे। एक्शन वर्ब जो त आहे ई कोन, हिन में असांखे एक्शन कोन्हे को, यानी जेको कमु करण वारो आहे उहो कोन्हे को। ठीकु आहे, वर्ब टू हैव जो न आहे छो त उन में कंहिंखे का शइ हूंदी आहे। पोइ बाक़ी बचो छा, डेफिनेटली वर्ब टू बी बचो, ऐं वर्ब टू बी में मौजूदगी वारो आहे, एग्ज़िस्टेंस वारो जुमिलो। असां सिखियोसीं त पहिरें लफ़्ज़ जी अंग्रेज़ी रखंदासीं, असां रखीसीं वी। असां पढ़ी आयासीं त सूमर खां वठी जी अंग्रेज़ी थींदी सिंस मंडे। ठीकु आहे, हीअ असां नोट था कयूं। हाणे हीअ असांजो जुमिलो मेन आहे, माना असां अस्पताल में आहियूं, मेन जुमिलो असांजो इहो आहे। सूमर खां वठी असांजी इज़ाफ़त आहे, उन में इज़ाफ़ो आहे। हाली पहिरियां असां मेन जी कंदासीं ऐं जेको बाक़ी इज़ाफ़ी जुमिलो हूंदो उन जी आख़िर में रखंदासीं। असां सूमर खां वठी अस्पताल में आहियूं। वी आर इन हॉस्पिटल, वी आर इन हॉस्पिटल। कॾहिं खां वठी, सिंस मंडे। हाणे ही जुमिलो असांजो थी वियो, पर इहो जुमिलो ग़लति आहे, छो त हिन जो वरी हिकिड़ो पंहिंजो स्पेशल यूज़ेज आहे। उहो स्पेशल यूज़ेज कहिड़ो आहे त जंहिं जुमिले में खां वठी अचनि त उते असां जेकॾहिं जुमिलो आहे प्रेज़ेंट जो, इहा ॻाल्हि यादि कजो, जेकॾहिं आहे प्रेज़ेंट टू बी जो जुमिलो आहे, प्रेज़ेंट टू बी, पास्ट न, फ्यूचर न, प्रेज़ेंट टू बी आहे, त जेकॾहिं उन खे हिन तरीक़े सां कयोसीं त इहो जुमिलो ग़लति थी वेंदो। असां उते इस्तेमालु कंदासीं हैव बीन ऐं हैज़ बीन। हाणे हैज़ कंहिंजे लाइ, ही, शी, इट ऐं नालो, पर अकेलो। बाक़ी ॿियनि जे लाइ हैव बीन। हाणे इहो असां सूमर खां वठी अस्पताल में आहियूं, त इते इहो जुमिलो थींदो वी। हाणे असां चयोसीं त हैज़ लॻंदो ही, शी, इट सां, ऐं इते आहे पहिरियों ई असां आहे, त माना हैव लॻंदो वी हैव बीन इन हॉस्पिटल सिंस मंडे। हाणे ही जुमिलो थी वेंदो सही, हेठियों जुमिलो ग़लति थींदो, इहो स्पेशल हिन जो यूज़ेज आहे। पर जेकॾहिं इहो ई जुमिलो असां पास्ट में खणी था अचूं, हीअ मां तव्हांखे चयो त इहो प्रेज़ेंट, इहो यादि कजो। असां सूमर खां वठी अस्पताल में हुआसीं, हाणे अची वियो पास्ट में। असां कंदासीं वी वर इन हॉस्पिटल सिंस मंडे। त हिते ही जुमिलो सही थी वेंदो, हिते ग़लति न थींदो, हुते ग़लति थींदो, इहो सिर्फ़ु नोट कजो। त हुते ग़लति थींदो, हिते ग़लति न थींदो। या असां हिन खे पास्ट में बि करे था सघूं, हीअं बि हिन तरीक़े सां बि करे था सघूं, हैज़ वारो, त हिते अची वेंदो हैड बीन सां। वी हैड बीन इन हॉस्पिटल, वी हैड बीन इन हॉस्पिटल सिंस मंडे। हिते सही थी वेंदो जुमिलो। अच्छा, या वरी फ्यूचर में आणियोसि, असां सूमर खां वठी अस्पताल में हूंदासीं। असीं सूमर खां वठी अस्पताल में हूंदासीं। हाणे हिते वी शल बी इन हॉस्पिटल सिंस मंडे।
ही बि सही आहे। वी shall have been in hospital since Monday, ही बि सही आहे। ग़लति कॾहिं थींदो प्रेज़ेंट में चढ़ो ग़लति थींदो। हाणे ही हिन जा कुझु स्पेशल यूज़ेज हुया। हाणे अञा असां थोरो कॉम्प्लेक्स ॾे था वञूं। ॾिसो असां सिंपल खां शुरू थियासीं, कीअं होरियां शयूं जेके आहिनि सो कॉम्प्लेक्सिटी ऐं ॾुखियाई तरफ़ अचनि थियूं। मिसाल, मां 2 ॾींहंनि लाइ कराची में आहियां, हिकु ही जुमिलो आहे। ॿियो जुमिलो आहे, मां 2 ॾींहंनि खां वठी कराची में आहियां। हाणे ॿिन्ही जुमिले में प्रेज़ेंट टू बी आहे। असां प्रेज़ेंट टू बी खां वठी वारे जो स्ट्रक्चर पढ़ी आयासीं। जेकॾहिं उन में हैव बीन ऐं हैज़ बीन इस्तेमालु न कंदासीं त जुमिलो छा थी वेंदो, ग़लति थी वेंदो। ऐं हिते खां वठी न आहे, आई एम इन कराची फॉर 2 days। हिन जो ही जुमिलो हिते सही थी वेंदो, छो त हिते मतिलबु असांजो खां वठी न आहे, हिते लाइ 2 ॾींहंनि जे लाइ आहियां। हिते जुमिलो जेकॾहिं हे ईअं ई लिखूं त मां 2 ॾींहंनि खां वठी, छो त असांखे ख़बर आहे त फॉर 2 days इन जी माना बि आहे त 2 ॾींहंनि खां वठी, फॉर 2 days 2 ॾींहंनि लाइ, इहो बि माना जुमिलो साॻियो या माना थोरी सेपरेट आहे। हिन में लाइ थो थी वञे, हिते खां थो थी वञे। मिसाल, मां चवां आई एम इन कराची फॉर 2 days, त हे जुमिलो हिन जो मतिलबु उहो हे थी वेंदो, मैसेज हिन जो कन्वे हे थींदो, हे न थींदो। जेकॾहिं असां चवणु हे था चाहियूं ऐं लिखूं हे, त पोइ ही जुमिलो हिते ग़लति आहे। हिन जो तरीक़ो असां मथे सिखी आयासीं त हैज़ बीन ऐं हैव बीन। आई हैव बीन इन कराची, आई हैव बीन इन कराची फॉर 2 days। हाणे हिते जुमिलो ही सही थी वेंदो। त ही हाणे वधीक तव्हां पाण हिन खे वरी शयुनि खे वीडियो वरी ॿुधी करे थोरो रिपीट कंदो त